अस्सलाम वालेकुम। हाज़िर आहियां मुमताज़ बुखारी। मूंसां गॾु हिकु अहिड़ी शख़्सियत मौजूदु आहे जंहिं इल्मु अदब सां उन्हनि जो जंहिं नमूने सां किरदारु आहे उहो ॻणाइण जे लाइ बि एतिरो वक़्तु घुरिजे जेतिरो साणनि ॻाल्हियूं करण लाइ घुरिजे, छो त उन्हनि न रुॻो सिंधी समाज जे इन ई पासे ते कमु कयो आहे, पर उन खां सवाइ उन्हनि जो ॿियो बि अहम किरदारु आहे। पर अॼु असां जंहिं मौज़ू ते साणनि ॻाल्हि ॿोल कयूं पिया उहो हिकु अहिड़ो मौज़ू आहे जेको संदन शख़्सियत जी सुञाणप आहे। यकीननि सम्झी विया हूंदा त मूंसां गॾु डॉक्टर सलेमान शेख साहब मौजूदु आहिनि ऐं असां उन सां जेकी ॻाल्हि ॿोल कंदासूं उहा सिंध जी हिकु अहिड़ी तंज़ीम जंहिं इल्मु ऐं अदब जे हवाले सां जागरता जो हिकिड़ो नओं अंदाज़ पैदा कयो। सिंध में जीअं ॿ वॾियूं तंज़ीमूं सम्झियूं वियूं आहिनि, उनमें सिंधियत बि संगत सिंध ऐं उनखां सवाइ सिगा उनखां वधीक इन करे आहे त सिंध जो जेको बि पढ़ियलु लिखियलु तबिको उन सां सलाड़ियलु रहियो आहे। इन हवाले सां असां डॉक्टर साहिब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मां वधीक इंट्रो इन करे न पियो ॾियां त उन्हनि जी सुञाणप ही पाण उन्हनि जो इस्तारो बणियल आहे। सिगा माना डॉक्टर सलेमान शेख साहब। साईं तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। पाण ते शुरूआत तव्हां कयूं था जीअं असांजा नौजवान जेको आहे ख़ासि तौर ते जेके तव्हांजी ज़िंदगी मुतलिक़ ॼाण हासिलु करे रहिया आहिनि, उनमें हीउ जेको पासो आहे सभिनी खां तव्हांजो वॾी सुञाणप वारो आहे। तव्हांजो हर पासो पंहिंजी जाइ ते अहम आहे, पर हीअ सिगा जेकी आहे सिंध में हिकु जागरता जो हिकिड़ो नओं इस्तारो जेको आहे उहो बणियलु रही आहे। पहिरियों असांखे इहो ॿुधायो त हीउ जेको कॉन्सेप्ट आहे, ख़्यालु आहे, इहो कीअं तव्हांजे ज़हन में आयो, उन सां गॾु केरु केरु ॿिया हुआ जिन इहो नओं जेको आहे ख़्यालु जेको सिंध में आंदो? दरअसल ख़्यालु जेको उभरियो सो हालतुनि जे बुनियाद ते हो ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ हालतूं जीअं तव्हांखे ख़बर आहे त फ़नी जो हिकिड़ो दौरु जेको 14 साल गुज़रियो उहो ॾाढो असांजे लाइ उदास दौरु हो, आउं ईअं चवंदुसि। ऐं उन दौर में जी आउं पैदाइश आहे, उन दौर में आउं शागिर्द हुउसि, शागिर्द मूवमेंट में हुउसि। उन खां पोइ जीअं आउं डॉक्टर थी आयुसि ऐं त आउं हाला सां मुंहिंजो ताल्लुक़ु आहे। त हाला में उन वक़्तु हींअर हाला वॾो शहरु आहे, मतिलबु त हिकिड़ो सुठो शहरु आहे, पर उन वक़्तु हाला में हिकिड़ो डॉक्टर हो सरकारी ऐं का बि फीमेल डॉक्टर नर्स या दाई वग़ैरह कोन हुई। इहो हिकिड़ो वॾो गैप हो। उन खां पोइ हाला में जेको तालीम जो निज़ाम हो सो बि प्राइमरी ताईं त छोकिरियूं ऐं छोकिरा गॾु पढ़ंदा हुआ, पर उन खां पोइ को बि तालीम जो निज़ाम कोन हो। असां कुझु दोस्त हुते जेके हुआ, असां हिकिड़ी नंढड़ी अदबी अंजुमन ठाही हुई जॾहिं असां नंढा हुआसीं, स्कूल में पढ़ंदा हुआसीं ऐं उनजो नालो अंजुमन फ़रोग़ अदब हाला। ऐं उन में असीं विहंदा हुआसीं, पाण में कचहरियूं कंदा हुआसीं ऐं अदबी लिखणनि जो हिकिड़ी प्रैक्टिस कंदा हुआसीं। जीअं सिंधियत में संगत जो तरीक़ो आहे त क्रिटिसिज़म थींदो हो, पोइ हाणे असां वटि वरी क्रिटिसिज़म जे लाइ असांजा 4 सीनियर्स हुआ जेके वॾा अदीब हुआ, मशहूरु माण्हू हुआ। जीअं हिकिड़ो उन्हनि में अनवर आलाई साहिबु हो, त उहे असांजे लिखणनि ते पंहिंजे तौर सां पंहिंजा हिदायतूं ॾींदा हुआ, असीं वरी उनखे बहितर बणायूं। त असांजो इहो हिकिड़ो कमु हो। पर जॾहिं हीअ सिचुएशन थी त आउं तॾहिं लाहौर में हुउसि, यानी हीअ 68 जी ॻाल्हि आहे। 1968 में वन यूनिट खे टोड़ण जो पूरो इंतिज़ाम थियो पिए। ऐं तव्हांखे ख़बर आहे त यहया ख़ान 68 में वन यूनिट खे टोड़ण जो ऐलान बि कयो। ऐं नतीजे तौरु असां हुते सोचियो, उते काफ़ी सिंधी नौजवाननि सां मुंहिंजी लाहौर में ठीकु थींदी हुई। असीं उते बि महीने कचहरियूं कंदा हुआसीं। असां मिड़ई इन क़िस्म जा तनज़ीमी शऊर जा माण्हू हुआसीं। सो उन में इहो सोच थी त बाबा सिंध खे कीअं ठाहिजे। हिसां ई असां ॻाल्हियूं कयूं आहिनि, अफ़साना लिखिया आहिनि, शाइरी कई आहे, पर हाणे त जॾहिं सिंध वेस्ट पाकिस्तान मां निकिरी हिकिड़ो सूबो वरी थींदी त इनखे वरी कीअं जोड़िजे, ठाहिजे, अॻिते वधाइजे, डेवलप कजे, इन जे लाइ असां बाक़ाइदे पाण में गॾिजाणियूं शुरू कयूं ऐं असां सोचियो त इन जे लाइ हिकिड़ो प्लान ठाहिजे पूरो, माना सियासी कमु समाजी अंदाज़ में करण जो प्लान जंहिंखे चइजे। बिल्कुलु।
असां उनखे मॉडर्न लैंग्वेज में डेवलपमेंटल स्ट्रेटजी ते ॻाल्हाइणु शुरू कयो हा त हाउ टू डेवलप सिंध ऐं फ्यूचर सिंध छा हूंदी ठीकु त उन में ज़ाहिर आहे सभ खां वधीक तालीम हुई ऐं जॾहिं तव्हां 1970 जे ॾहाके खे ॾिसो था त तव्हां वटि सिर्फ़ु हिकिड़ी कराची यूनिवर्सिटी आहे हिकिड़ी सिंध यूनिवर्सिटी आहे 2 यूनिवर्सिटियूं मेडिकल कॉलेज हिकिड़ो डाउ मेडिकल कॉलेज आहे हिकिड़ो लियाकत मेडिकल कॉलेज आहे हिकिड़ी इंजीनियरिंग कॉलेज ऐं हिकिड़ो इंजीनियरिंग कॉलेज आहे NAD इंजीनियरिंग कॉलेज मतिलबु त हर शइ तव्हां वटि तमामु थोरी थोरी आहे ऐं महिराण इंजीनियरिंग कॉलेज जो बुनियादु पइजी वियो हो पर अञा यूनिवर्सिटी कोन थी 12 त हाणे इन लिहाज़ सां असां वटि तालीम जो फैलाव जे लाइ हिकिड़ी वॾी मूवमेंट करण जी ज़रूरत हुई त जीअं असां वधीक शागिर्दनि खे तालीम याफ़्ता करे सघूं ख़ैर ऐं ॻोठ में आयुसि ॻोठ में सूरत हाल इहा हुई त का लेडी डॉक्टर कान हुई का ट्रेंड नर्स कान हुई इन करे काफ़ी औरतूं वीएम जे दौरान फौत थी वेंदियूं मूं दोस्तनि सां मशवरो कयो त आख़िर असीं केसि ताईं ख़ामोश तमाशाई थी सॼो मंज़रु ॾिसूं छो न कुझु कयूं अच्छा उहे दोस्त कहिड़ा कहिड़ा हुआ हा जेकॾहिं उहे तव्हां असांजा यादि कयो? अंजुमन फ़रोग़ अदब जा दोस्त हुआ उन ज़माने जा जंहिंमें तमामु वाक़िफ़ तव्हांजा घणा न आहिनि पर अब्दुल गफ़ार अबड़ो साहिबु हा डॉक्टर यूसुफ अबड़ो जेको हींअर इसरा यूनिवर्सिटी में पढ़ाए थो पियो हिदायतुल्ला मेमन साहिबु हो अब्दुल हमीद शहीद सुठो शाइर हो ऐं उहो असांजो साथी हो ऐं उनखां पोइ अब्दुल क़यूम ज़ख़्मी ताज़ो गुज़ारे वियो आहे हा उहो बि शाइर हो ऐं अहिड़े नमूने सां इन क़िस्म जा दोस्त इल्मी अदबी दोस्त ठीकु ऐं असांजो हिकिड़ो मख़दूम तालुल मौला मरहूम सां बि हिकिड़ो ताल्लुक़ हो इन करे छाकाणि उहे बि अदबी इल्मी हा अदबी इल्मी क़िस्म जा अदबी शख़्सियत हुआ वॾा शाइर हुआ बहितरीन ऐं बाक़ाइदे मुशारा विशारा थींदा सो असां सोचियो त पहिरियों कमु त इहो करणु खपे त हालनि में छोकिरियुनि जो हाई स्कूल खपे उन जे लाइ असां मूवमेंट शुरू कई ऐं उन लाइ वॾे में वॾो रुकावट टाउन कमेटी जा मेंबर हुआ ऐं उन जे सिलसिले में असां पर पीर बि त थिया न मखदूम साहिब वारा जेतोणीकि ज़ाहिर आहे अदबी माण्हू हुआ पर पीर बि थो आहे न इन करे रुकावट जे पुठियां उन्हनि खे असां सम्झी सघूं था उन में मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त असांजा आम महिमान तबिको जो हिकिड़ो असांजा 2-3 दोस्त आहे जिन चयो त बाबा असांखे पढ़ाइणियूं कोन्हनि छोकिरियूं ख़त लिखंदियूं ख़त लिखंदियूं इन करे न पढ़ाईंदा सो असां चयो त हाणे का तनज़ीम ठाहियूं सो असां हाला ग्रेजुएट्स एसोसिएशन जो बुनियादु विधो माना फर्स्ट उनजो 1968 में 68 में ठीकु हितां खां इहो माना जेको लाहौर खां तव्हां मोटी आहियो तॾहिं अची तव्हां अची ओके ऐं लाहौर में ई मुंहिंजी मखदूम साहिब सां 1-to-1 हिकिड़ी मुलाक़ात थी हुई जंहिंमें असां दिलि खोले ॻाल्हायो हा छाकाणि ॿियो केरु हो कोन हो हा हिते त माण्हू हूंदा ज़ाहिर आहिनि आहे हा त उन में मूं साईं खे चयो त साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त हीउ हिकिड़ो इनकलाबी क़दम आहे तंहिंमें तव्हांखे असां सां साथ ॾियणो पवंदो ऐं हुन मूंसां फ़ाइदो कयो त तूं जेका मीटिंग रखंदे आउं ईंदुसि सही मीटिंग रखीसीं हा। मखदूम साहिबु सभु प्रोग्राम छॾे हाला में कहिड़ी जाइ ते उहा रखी उहा थी सरवर इस्लामिया कॉलेज हाला में हाला में ठीकु ऐं डिसंबर जे लास्ट वीक थी डेट मूंखे ठीकु। यादि बहरहाल हुन मीटिंग में मूं तकरीर कई शुरूआती तंहिंमें मूं सभु पंहिंजा मक़सद ॿुधाया त हाला ग्रेजुएट एसोसिएशन छो था ठाहियूं इन लाइ त हर को ग्रेजुएट पंहिंजे तौर ते हिकिड़ो त छोकिरियुनि खे खणी ॿाहिरि कढणो आहे घरनि खां जीअं स्कूल ताईं वञनि ऐं ॿियो त असांखे हिकिड़ो तालीमी माहौल बनाइणो आहे सो उन जे करे असां इहो कमु शुरू कयो ऐं पहिरियों स्कूल जे लाइ मखदूम साहिब जे मदद सां पोइ मखदूम साहिबु आया उन मीटिंग में जी मीटिंग में आया ऐं उन्हनि एग्री कयो त भले तव्हां मां मदद ज़बरदस्त ख़िताबु कयो हुन एॾो इनकरेजिंग कयो चई मूंखे ॾाढो फ़ख़्रु आहे तव्हां ते तव्हां जहिड़ा नौजवान जेके हीउ कमु कनि पिया ऐं तव्हां सां हर लिहाज़ सां हाज़िर आहियां ठीकु ऐं पोइ हुन वाक़ई प्रैक्टिकली असांखे मथे ताईं यानी त गवर्नमेंट ऑफ सिंध ताईं
जे वज़ारत ताईं दुरमोहम्मद उस्तो साहब तॾहिं वज़ीर तालीम हो हा ऐं उन खां स्कूल मंज़ूर कराए ॾिनो ठीकु ऐं वॾे झगड़े खां पोइ असांखे स्कूल मिलियो। स्कूल खुली वियो, छा पोइ उन स्कूल में रुकावटूं कहिड़ियूं आयूं? जेको पहिरियों परसेप्शन इहो त आहे छोकिरियूं पढ़ायूं त ख़त लिखंदियूं या अहिड़े क़िस्म जो, बाद में उहो पोइ हली सघियो स्कूल, या उनजो जेको आहे ॿाहिरि जेको आहे असरु छा वेठो? भर पासे जे ॻोठनि में बि इहा वरी तहरीक उभरी त बाबा असांजे ॻोठनि में बि इहे स्कूल खुलनि या शहरनि नंढनि में? साईं उन वक़्तु जेका बि मुखालफ़त हुई सा मखदूम साहब पाण वटि सॼी टाउन कमेटी जी मीटिंग कोठाई ऐं मखदूम अमीन फ़हीम मरहूम तॾहिं चेयरमैन हूंदो। ठीकु आहे। सो चयूं त आउं मीटिंग थो कयां ऐं उहा मीटिंग हुई टाउन कमेटी ऐं हाला ग्रेजुएट्स एसोसिएशन जे विच में, ऐं मतिलबु हो त स्कूल ठाहिणो आहे। ठीकु आहे। सो उन में मेंबरनि मुख़्तलिफ़ ॻाल्हायो, असां बि ॻाल्हायो। मखदूम साहब चयो बाबा हाणे फ़ैसिलो मूंखे करिणो आहे, तव्हांखे क़बूलु आहे? सभिनी चयो साईं क़बूलु आहे। चई स्कूल ठहंदो ऐं गवर्नमेंट खे चयो त ठाहे। असांखे स्कूल जो मिली वियो पावर ऐं स्कूल उन जाइ ते ठहियो। उहो दरअसल हक़ीक़त इहा हुई त टाउन कमेटी न पे चाहियो त उहो प्लाट स्कूल खे मिले, उन्हनि चाहियो पिए त हिते मार्केट करियूं। उहो मार्केट प्लाट हो ऐं ज़बरदस्त। हींअर बि स्कूल उते आहे, गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल हाला हिन वक़्तु अॼुकल्ह 2000 नियाणियूं पढ़नि थियूं, उहो उते आहे। ठीकु। ऐं उनजो तव्हां पुछो असरु त ॿाहिराड़ीअ में हर ॻोठ मां छोकिरियूं उते अचणु शुरू थियूं। अच्छा। मरकज़ी जॻह हुई ऐं असांजे सभिनी पाड़नि मां हितां हुतां जेके छोकिरियूं वेठियूं हुयूं सभु अची वयूं। नतीजे तौरु स्कूल वधी वियो, हाणे त वॾो, हाणे त कॉलेज आहे हाला में, हाणे त शहर बि वॾो थी वियो आहे, हाणे मसइलो कोन्हे। सो चवण जो मतिलबु इहो हिकिड़ो पहिरियों तव्हांजो क़दम इहो। अच्छा, पोइ सिगा ॾे जेको अॻियो क़दम हो उहो कहिड़ो बीठो? उहो माना हिकिड़ी सिंध ताईं एक्सपेंड करण जो सोचो या फ़िलहालु हिनखे उन जूं उते ई शाखूं खे खोलण जो सोचो? छा थियो त हाणे 68-69 जी ॻाल्हि आहे। 70 में वञणु टुटी वियो। ठीकु। ऐं असां कराचीअ में सेक्रेटरेट क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो सिंध हुकूमत। उहो हा ठीकु आहे। सिंध हुकूमत पंहिंजी सेक्रेटरेट कराची में कई। हाणे कराची में कई त उन में जेके बि आया मुलाज़िम से मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि मां आया, सिंध जे घणो करे ॻोठनि मां आया। हाणे उन्हनि जे राज जो मसइलो, उन्हनि जे ॿारनि जी तालीम जो मसइलो, उहे सिंधी मीडियम मां आया। ठीकु आहे। ऐं उन जा केतिरा ॿिया मसइला, मुआशी मसइला। इन सिलसिले में हाणे असां उन सेक्रेटरेट जे कुझु दोस्तनि खे जेके लाहौर खां आया ऐं लाहौर में असां अॻे उन्हनि सां कचहरियूं कयूं पिए, उहे ऐं ही सभु गॾिजी हाणे जिन कचहरियूं कयूं उन में असां साईं अब्दुल हादी शाह साहिबु मरहूम, असांजे मोहतरमा नूरुल हुदा शाह साहिब जो वालिद मोहतरम, तमामु मोहतरम शख़्सियत हो, तमामु बुज़ुर्ग शख़्सियत। उहो बि असांजे गॾिजाणियुनि में शरीक थींदो हो, छाकाणि उहो सम्झंदो हो त हीउ हिकिड़ो सुठो कमु पिया कनि। सो उन उहे सभिनी दोस्तनि खे मूं हिते गॾु कयो। पोइ आहिस्ते आहिस्ते पहिरीं त तमामु थोरा दोस्त मिलंदा हुआसीं। पहिरीं असां जेके 2-3 माण्हू पाण में कचहरियूं कंदा हुआसीं, तंहिंमें त आउं हुउसि ऐं पंहिंजो शमशेर हैदरी, शमशेर साहब बि हुआ। शमशेर तॾहिं हो एडिटर नई ज़िंदगी जा। ऐं आउं जिना अस्पताल में पोस्ट ग्रेजुएट करणु आयुसि। ठीकु। सो मुंहिंजी ऐं शमशेर जी ट्रीप जे कैफ़े न्यूयॉर्क में चांहि जे कोप ते कचहरी थींदी। ऐं इन कचहरी में मूं हुनखे पंहिंजो मॉडल ॿुधायो त मूं हीअ कमु कयो आहे हालनि में, हाणे इहो सिंध लेवल ते कीअं कजे ऐं हीअ मसइला। उन्हनि खे अदबी संघर्ष जो तजुर्बो हो त कीअं एक्सपेंड ब्रांचेस खोलबियूं। तजुर्बेकार माण्हू हो ऐं इंटेलेक्चुअल हो, तमामु ज़बरदस्त माण्हू, पुरखलूस माण्हू हो। बहरहाल त असांजी संगत जेका हुई सा दरअसल 1963 खां वठी हुई, वाक़फ़ियत गई हुई। बाक़ी हिते अची वरी वधीक कमु शुरू कयोसीं। पोइ ईअं उन चांहि ते कॾहिं महबूब शेख साहिबु तॾहिं हूंदो कॉलटेक्स में, ऐं असांजे महताब महबूब जो घर वारो, अहिड़े क़िस्म जा 3-4 माण्हू ईंदा हुआ। मुराद अली मिर्ज़ा, मुराद अली साहिबु हो जूणे जो, उहो मुंहिंजो क्लासमेट हो। बहरहाल
ईअं साईं बख़्श अब्बासी हो, इहे माण्हू मिलंदा हुआसीं। पोइ असां सर्किल वधाई, पोइ हुन में लाखो साहिबु आयो, फज़ुल्ला कुरैशी साहिबु आयो, हा ईअं माण्हू वधंदा विया ऐं असां हुनखे शेप ॾिनी। छाकाणि त का बि अंजुमन ठाहिण जे लाइ वॾो वक़्तु खपे। ऐं इन दौरान में छा थियो त बांग्लादेश वारो मसाइलो थी वियो ऐं असां सोचियो त जे हाणे त असीं सिंध ग्रेजुएट जी ॻाल्हि करियूं त हाणे असांखे पॉलिटिसाइज़ थी हुन वेंदा। खाते में आया वेंदा, तंहिंजे करे फ़िलहालु माठ, पर माठ में असां पंहिंजो कॉन्स्टिट्यूशन ठाहे वरितो, ठीकु, असां पंहिंजा फार्म खुलिया, हीउ सॼो इंतिज़ाम मुकमल करे वरितोसीं ऐं 72 में असां। अच्छा, इन दौरान रियासत थोरी छिरकी सही, उन जा के जो माण्हुनि तव्हां सां राब्तो कयो, पुछा गछा कयूं? छाकाणि इहो असांजो कमु एॾो त मुख़्तलिफ़ तरीक़े सां थींदो। असीं कॾहिं होटल में मिलंदा हुआसीं, चांहि जे ऑर्गेनाइज़ न हो, गपशप, ऐं कॾहिं कॾहिं घर चांहि जे कोप ते कंहिंजे ड्राइंग रूम में वेही ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां को इन खे मूवमेंट जो शिकिल न ॾिनी आहे न। छाकाणि त शमशेर साहिबु हिकिड़ो तजुर्बेकार माण्हू हो, हुन चयो हिनखे हिन नमूने सां हलाइजे जेसीं वञी सूरत हाल तब्दील थिए, ॾिसूं कहिड़े पासे थी थिए। हा, पोइ असां जॾहिं 72 में सॼो कमु बदिलजी वियो, हा, भुट्टो साहिबु अची वियो, भुट्टो साहिबु अची वियो, हुकूमत बदिलजी वई ऐं सॼो कमु ठीकु थियो। असां चयो त हाणे असां बि पंहिंजे नमूने सां पंहिंजो कमुकारु शुरू कयूं, पर तेसि ताईं असां पहिरियनि ॾींहं 3-4 सालनि ताईं कंहिं बि सरकारी इदारे सां का बि करस्पॉन्डेंट न। अच्छा, उनखे तव्हां सिगा तौरु, हिकिड़ी तंज़ीम तौरु उनजी पब्लिक अनाउंसमेंट कीअं कई, कॾहिं कई ऐं उनखे कॾहिं तव्हां साम्हूं आंदो? असां पहिरियों जेके मेंबर थी विया, 50-100 मेंबर थी विया, उन्हनि जी हिकिड़ी जनरल बॉडी कोठाई। अच्छा, उहे मेंबर किथां सां तालुक़ु घणो रखंदड़ हुआ, जेके पहिरियां जेके तव्हां बुनियादी मेंबर जंहिंखे चऊं? उन वक़्तु कराची में नौकिरी कंदा हुआ, पर उहे सभु मुख़्तलिफ़ ज़िलनि जा हुआ। ठीकु आहे, कोन हो त हा ठीकु आहे, माना कराची में रहंदड़ हुआ। कराची में ठीकु आहे, रहंदड़ हुआ ऐं उन्हनि जा मसइला हुआ। उहे मतिलबु हर हिकु शइ सां वास्तेदार हुआ। हा, त असां इहो सोचियो त पहिरीं उन्हनि जा मसइला हल कजनि न। जीअं पहिरीं त राइश जो मसइलो थियो, पाकिस्तान क्वार्टर ख़ाली कया बंगालियुनि ऐं ख़ाली थिया, असां सिंधी माण्हुनि खे कब्ज़ो करायो, ठीकु, जेके वञी हुते वेठा। उनखां पोइ असां सरकार खे का रेजिस्टेंस थी, जी का रुकावट थी त तव्हां सिंधी माण्हू हिते छो था रहियो? तेसि ताईं न थी, माना 70 जे 72 ताईं कुझु न हो, ख़ाली हो कमु ऐं अञा अहिड़ो प्रेशर कराची न हो, में कोन। लिसानियत बि न उभरियल आहे अञा तेसि ताईं हुते। अहिड़े नमूने सां NJB हाई स्कूल में तॾहिं सिंधी सेक्शन हलंदो हो नंढिड़ो, ऐं उनखां पोइ उर्दू सेक्शन बि हलंदो हो, ऐं शाम जो अरबिक कॉलेज हलंदो हो, मसवाड़ ते हलाईंदी, प्राइवेट हिकिड़ी कंपनी हलाईंदी ऐं हिकिड़ो अजीब क़िस्म जो माहौल। ठीकु आहे, असां उन में पंहिंजा ॿार दाख़िल कराया, असां उन लाइ बस सर्विस शुरू कई, त असीं हिकदमि हुनजे मैनेजमेंट में अची वियासीं। प्रिंसिपल खे पंहिंजे माना माण्हुनि जा कमु करे एतमाद उन्हनि में पंहिंजो बहाल करे विया। पंहिंजो ॿार पोइ फॉर्मली कीअं अनाउंसमेंट थी सिंध ग्रेजुएट एसोसिएशन? पोइ जेके पहिरियां मेंबर थिया उन्हनि जी असां इलेक्शन कराई ऐं उहा 4 जून 1972 ते थी। ठीकु, कहिड़ी जाइ ते थी? उहा थी पंहिंजो सिंधी मुस्लिम हाउसिंग सोसाइटी में। असांजो दोस्त आहे मुख़्तियार मुग़ल, उनजे घर ते थी। ऐं घणा माण्हू शरीक थिया उनमें? उनमें 50 खनि माण्हू। 50 खनि थिया। बंदोबस्तु कंहिं कयो उनजो? इहो सॼो असांजे मुख़्तियार मुग़ल साहब। ठीकु, मुग़ल टेलर हा हा, जी जी, मशहूरु माण्हू आहिनि ॿारहं। सो उनजी महिरबानी सां हुते कयोसीं ऐं उन में बिलाल सियाल साहब खे असां सदर चूंडियो। बिलाल सियाल साहब पहिरियों सदर सिंध ग्रेजुएट एसोसिएशन सिंध जो हा बिलाल सियाल साहब। बिलाल सियाल साहब, ठीकु है। ऐं बिलाल सियाल साहब हींअर वफ़ात करे चुको आहे ऐं बिलाल सियाल साहब उन वक़्तु फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी जो जनरल सेक्रेटरी हो। ठीकु, अच्छा, नाले ते के तजवीज़ूं आयूं या तकरार या त बाबा सिंधी एसोसिएशन थिए, सिगा थिए, इहो पंहिंजो सिंध थिए, उर्दू स्पीकिंग खाइणा आहिनि, ॿियनि ॿोलियुनि जा खाइणा आहिनि, या इहो को बहस थियो? इहो सॼो कमु अॻु में करे चुका असां 71 में करे चुका हुआसीं।
ठीकु। ऐं उहो शमशेर ख़ूबसूरती सां उनजो मोनोग्राम बि शमशेर ठाहियो हा ऐं सभु कुझु ठही वियो। ऐं उते रुॻो असां दोस्तनि खे चयो त बाबा हीअ असांजो प्रोग्राम आहे जे ठीकु तव्हां हिन सां हा आयो मुतफ़िक़ आहियो प्रोग्राम सहमत में। आहियो त हिते सही कयो बसि फारम में बि फार्म भरियो ऐं मेंबर थियो। ठीकु तॾहिं आहे। ₹2 फी हुई ऐं ₹5 रुपया वॾा तॾहिं हा वॾा बसि। ऐं ईअं असां शुरू कयो। ठीकु माना को बि तज़ाद न उभरियो न नाले ते न हुनजे मता मक़सद ते कुझु बि इन न। ते को ठीकु पहिरीं ठीकु पोइ सियाल सां पहिरियां सदर चूंडिया। हा ॿियो उहिदेदार जनरल सेक्रेटरी हुनजा केरु? जनरल सेक्रेटरी मूंखे चूंडियो वियो ठीकु। छाकाणि मूं सॼो कमु कयो हा। ॿिए अॻे ऐं आउं कन्वीनियर हुउसि जहिड़ो कर त आउं थी वियुसि ऐं फाइनेंस सेक्रेटरी बख्शल इलाइक़ो साहब थियो ऐं अहिड़े नमूने सां ॿिया दोस्त आहिनि सभु। सो अच्छा ईअं शमशेर साहिबु हुन पहिरीं बॉडी में न हुआ शमशेर साहब पहिरीं या हुन गवर्निंग बॉडी वग़ैरह जेकी हुन में उहो मुंहिंजे ख़्याल में वाइस प्रेसिडेंट हो। अच्छा वाइस प्रेसिडेंट थिया ठीकु। हा शमशेर साहब हो ऐं ॿियो शाहणी साहब हो तॾहिं जंहिं कॉन्स्टिट्यूशन ठाहियो वकील हो ऐं उहो असांजो इलेक्शन कमिश्नर हो। ठीकु आहे। तंहिंजे करे उहो उहिदो कोन मिलियो। अच्छा पहिरीं पार्टी अनपोस्ट थी माना हा न पोइ अनपोस्ट थी पर माना तव्हां इलेक्शन वारा समूरे लवाज़मनि मां लवाज़म जमहूरी अंदाज़ इख़्तियार करण जी कोशिशि कई। कई त इदारो ज़ाहिर जमहूरी अंदाज़ में ठहे। ठीकु आहे असां पहिरें ॾींहं खां वठी फार्म भरण जी तारीख़ रखी विथड्रॉल जी ठीकु शेड्यूल पूरो ॾिनो। पर उन वक़्तु न को पैसा हुआ न का ऑफिस हुई और रुॻो जेको सो पंधु करणो हा वसीलो कोई कोन हो। हर कंहिंखे ख़बर हुई त इट इज़ द वेरी हार्ड वर्क। सो को बि माण्हू ईअं वॉलंटियर करे कोन थे आयो न को कंहिंखे घणो शौक़ु थिए थियो न को मथे अचे छाकाणि ख़बर कान हुई चऊं हे बसि फ़िलहालु नौजवाननि जो ख़्यालु आहे हा ॾिसजे घणा ॾींहं थो हले। घणा ॾींहं थो हले हा पोइ वधी वियो कमु बहरहाल त उहो असां सम्झो इहो कमु असां 72 में कयो। 72 खां 76 ताईं असांजो कमु तनज़ीमी तौरु हलंदो रहियो। मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मुख़्तलिफ़ शहरनि में कॉन्टेक्ट्स मेंबरशिप्स वधाइण जी कोशिशि कईसीं। असीं शहर खां ॿाहिरि निकितासीं ऐं 76 में वञी असां पहिरियों कन्वेंशन कयो। अच्छा इन दौरान तव्हां शाखूं बि खोलणु शुरू करे छॾियूं या सिर्फ़ु मेंबरशिप वधाई? शाखूं बि खोलणु शुरू कयोसीं। पहिरीं मरकज़ी बॉडी खां पोइ घणियूं शाखूं खुलियूं तव्हांजे 5 सालनि अंदरि? असां हिकिड़ो फ़ैसिलो वरितो तॾहिं त जॾहिं 10 शाखूं थींदियूं त असां पोइ कन्वेंशन कराईंदा कन्वेंशन कराईंदासीं। ठीकु आहे। ऐं उहे 76 में थियूं 10 शाखूं 76 में पहिरियों कन्वेंशन हैदराबाद में थियो कहिड़ी जाइ ते? डिस्ट्रिक्ट काउंसिल डिस्ट्रिक्ट काउंसिल ठीकु बिल्डिंग में उते असां कन्वेंशन कयो ऐं उते पोइ असां ऑफिस बि वरिती हैदराबाद जी 41 कमरे में। त उते एजाज़ कुरैशी ख़ान मोहम्मद पवार इहे दोस्त हुन वक़्तु एक्टिव हुआ बरकत चौहान इनायत ख्वाजा इहे सभु दोस्त हुआ जेके बहरहाल सो इहो कन्वेंशन थियो ऐं कन्वेंशन खां पोइ वरी वधीक पोइ त ब्रांचूं। अच्छा इहो जेको 76 ताईं हाणे पाण इन पहिरियों तव्हांजो फेज़ आहे जेको मरकज़ी हुनजो इन दौरान छा अचीवमेंट्स आहियूं की कमु करे सघिया या सिर्फ़ु जीअं आम तंज़ीमूं हूंदियूं आहिनि उहे ई रुॻो उहिदेदार रखणा ॿिया उहिदेदार इन दौरान आया न आया? उन खां पोइ असां पहिरियों कमु जेको शुरू कयो सो कयोसीं त मेडिकल कैंप्स जो ऐं मेडिकल कैंप्स में असांजो जेको वॾे में वॾो कमु हो सो हो अखियुनि जूं कैंपूं ऐं अखियुनि जूं कैंपूं सिंध में थियण जो रिवाजु हो हुन खां अॻु में पियो ऐं उहे घणो करे कॉटन फैक्ट्रीज़ जा मालिक कराईंदा हुआ ऐं ॿाहिरां डॉक्टर घुराए छो त कॉटन फैक्ट्रीज़ जी सराउंडिंग्स में अखियुनि जी बीमारियूं दर्द ऐं हुनजे करे पैदा थींदियूं साके जी बीमारी ऐं असां वटि सिंध में अखियुनि जी बीमारी ट्रैकोमा ॾाढी कॉमन हुई तंहिंजे करे उन करे ब्लाइंडनेस थींदी आहे सभु। सो बहरहाल असां बि उनखे पहिरीं शुरू कयो त इनखे कयोसीं। ॿियो कमु इहो थियो त असां जेको सो हैदराबाद में पंहिंजो फ्री कंसल्टेशन क्लिनिक शुरू कयो। ठीकु पंहिंजी ऑफिस जेका हुई असांजी ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल में
41 नंबर कमरो, उन में ख़ान महमूद पवार साहब बाक़ाइदे रेगुलरली हर मोकल वारे ॾींहुं, तॾहिं आचर हो पोइ जुमो थियो, उन में असांजो बाक़ाइदे कैंपू डॉक्टर को न को स्पेशलिस्ट ईंदो हैदराबाद जे LMC मां, ऐं उहो मरीज़ ॾिसंदो ऐं मशवरा ॾींदो, ऐं उन जो ऐलान बाक़ाइदे रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां थींदो। त उहा बि हिकिड़ी मशहूरी जो ॿियो तरीक़ो थी वियो त असां माण्हुनि ताईं पहुचनि। पाण ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। टाइम थियो आहे। साई जो ॾाढी दिलचस्प मरहले में ॻाल्हि आहे त तंज़ीम सिगा ठही, उनजो मोहरिक हुयो तालीम, पर हिकदमि उनजो जेको शुरूआती जेको फेज़ नज़र पियो अचे, उन में उन तिबी हवाले सां सिंध में कमु करणु शुरू कयो, त हू जेको असल मक़सदु हो उन मुतलिक़ बि डॉक्टर साहिब खां असां पुछंदा पाण वठंदा कि नंढड़ी साई वरी हाज़िर थियूं था।